अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां असद कुरैशी उर्फ़ सदोरो सिंध जो बहितरीनु मशहूरु अदाकार जेको आहे हुनखे दिलि जी तकलीफ़ थी आहे, इस्पताल में दाख़िल आहे। टियों भेरो जेको आहे त असद कुरैशी उर्फ़ सदोरे खे दिलि जी तकलीफ़ थी आहे। जी हा दोस्तों, सभिनी दोस्तनि खे सॼे आवाम खे अपील था कयूं त असद कुरैशीअ लाइ दुआ कयो त इंशा अल्लाह उहो जल्द ठीकु थी अचे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी उर्फ़ सदोरे खे दिलि जी तकलीफ़ थी आहे। टे भेरा हुनखे तकलीफ़ थी आहे ऐं जेको आहे त हींअर जेको आहे इस्पताल में दाख़िल आहे कराचीअ में। ऐं सभिनी दोस्तनि खे दुआ जी अपील कयूं था त सभु दोस्त दुआ कनि असद कुरैशीअ लाइ त तमामु जल्द ठीकु थी अचे। दोस्तों, असद कुरैशी तमामु बहितरीनु ड्रामा टीवी एक्टर आहे, तमामु बहितरीनु मशहूरु अदाकार आहे। उहो हुनखे दिलि जी तकलीफ़ थी आहे ऐं इंशा अल्लाह तव्हां दुआ कयो जल्द ठीकु थींदो। दोस्तों, उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।